आयो लाल सभई चओ झूलेलाल। काथा सोचियूं छा लाइ सोचियूं, करण कराइण वारो लाला, जेको मिलंदो सो मिलंदो, ॾियण वारो लाला। 29 सवाल जो सही जवाब आहे सी। ठकुर पुगर राय दरियाई पंथ जी जवाबदारी अंबाबाई खे सौंपी। सवाल कीअं, कंहिंजी आज्ञा सां ठकुर पुगर राय दरियाई पंथ जी जवाबदारी अंबाबाई खे ॾिनी? ए बुड्ढा साहिब, बी सुंदरदास, सी लाल साईं, डी शिवजी। इन सवालनि जो सही जवाब राति जो 10 बजे ताईं कमेंट बॉक्स में लिखी सघो था। जेके कमेंट बॉक्स में सही जवाब लिखनि पिया उहे हिन नंबर ते पंहिंजो नालो ऐं शहर जो नालो लिखी मोकिलनि त उन्हनि खे सर्टिफिकेट ॾिनो वञे। धर्म परिवर्तन खां बचणो अथव त हिकु ई नारो, हिकु ई नाम। जय झूलेलाल, जय झूलेलाल। सभई चओ जय झूलेलाल। ताड़ियूं ज़रूर मिठियूं मिठियूं। असीं सूफ़ी आहियूं माण्हू, असीं सिंधी